साईं सभिनि खां पहिरीं मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि, लाल साईं लॻभॻि 1074 साल पहिरीं आहे, त हुन खां पहिरीं पाण सिंधियुनि जो इष्टदेव केरु हो? बराबरि असांजी त पहुच दरिया ताईं हुई। उन वक़्तु असां दरिया ते वेठासीं त ईअं न आहे त दरिया खे असां पहिरियों न मञींदासीं, बिल्कुलु असां दरिया जी उपासना पहिरियों थींदी, दरिया में वेही करे तॾहिं त वेही करे अर्ज़ी कई दरिया खे। पोइ दरिया मां अर्ज़ी जॾहिं स्वीकार थी त वरुण देव जी उत्पत्ति थी। दरिया मां जॾहिं असांजी उपासना क़बूल थी त लालनि जो लाल प्रगट थियो, अची असांजी पैज संभाली, त उनखां पहिरियों असां दरिया खे मञींदासीं, दरिया ते वञी करे अर्ज़ियूं कंदासीं त दरिया मां ई असांजी आसूं पूरियूं थियूं। बाबा कई माण्हू चवंदा आहिनि भॻवान श्री झूलेलाल काल्पनिक कथा आहे, त हुनमें तव्हांजा छा वीचार आहिनि? 200 सालनि खां दरबार जी जेकी परंपरा हले थी त असांजे वॾनि त उहो ई ॿुधायो, असां कंहिंखे मञींदा आहियूं, झूलण खे मञींदा आहियूं। अगरि हो काल्पनिक आहिनि त असां छा आहियूं? असां बि काल्पनिक आहियूं। बसि चवंदा आहिनि जहिड़ी दृष्टि तहिड़ी सृष्टि, जंहिंजी जहिड़ी दृष्टि हूंदी आहे उनखे ओड़ी सृष्टि नज़र ईंदी आहे। हो त कण कण में साहिर आहे, उपासना आहे, लाल जी 3 ॾींहंनि जी उपासना ते अची हाज़िर थिया आहिया। विष्णु भॻवान जो का अहिड़ो अवतार न आहे जेको 3 ॾींहंनि में आया हुजनि। जेके बि तव्हां अवतार ॾिठा हूंदा, द्वापर युग में, सतयुग में तव्हां अवतार ॾिठा, वॾी कठिन तपस्याऊं थियूं, तॾहिं विष्णु भॻवानु राज़ी थी करे आया। असां सिंधियुनि जे मथां अहिड़ी लाल महर कई फ़क़ति 3 ॾींहंनि जी उपासना ते, जेके अची हाज़िर थिया, असांजी लॼ रखी वेठा आहिनि 1074 सालनि खां। त उहो काल्पनिक न थी सघंदो भाई, उहो ई सच आहे असांजो। उहो आहे त असांजो, उहो न आहे त असांजो को वजूद ई न आहे। साईं उन्हनि खे बि सुध बख़्शे।